हे गीत बिसर गई सब तात पराई, जब ते मोह सात संगत पाई। सात संगत चेबा सत्संग, सत्संग का सुधरा भला, जैसे ही कागज टाट का रजब गुर प्रसाद से मिट गया अंग लाट का। जेके भी उणायूं बुरायूं मुझे अंदर में हुयूं, सत्संग जे प्रभाव सां बिसर गई सब तात पराई। जेकी पराई तात हुई, जेको मां अलग समझा पियो, यो सब पो विसरी वेंदो। सत्संग में खबर पवंदी आहे त परमात्मा छा आहे। जेस ताईं माण्हू चङी तरह सां सत्संग नथो ॿुधे, मन मते ते भगवान के मञे तो और बुधण वारो ॼाणींदो। परमात्मा जानने की चीज है, मानने की चीज नहीं है। यू तो नोट अखर करे छॾिजां। तू जेस ताईं इन पासे ॾे अची कोई भगवान जो नालो भी खणी या किथे मथो टेके तो थोड़ो अंदर सोचजां तो छा इहो मुंहिंजो अनुभव आहे कि न मां देखा देखी कयां पियो ॿुधी मां मथो टेकियां थो। मुंहिंजो अनुभव ऐं सच्चाई जो अनुभव, ये जेको गीत हो बिसर गई सब तात पराई, जॾहिं अनुभव थींदी पोइ सोचींदे परमात्मा छा आहे। ईअं देखा देखीअ में ऐं ॿुधा ॿुधीअ में न, पंहिंजे अनुभव सां। कंहिं संत चयो आहे, कानो सुनी झूठ सब, देखा देखी बात, देखे देखे देखिए, क्या कंचन क्या कांच। सोन छाहे और कांच छाहे, तू पंहिंजे अनुभव सां वो थींदो। माण्हूअ खे थींदो, पर माण्हू जॾहिं इन पासे ॾे लॻे भगवान कोई व्यक्ति न आहे, या भगवान कोई मथे आकाश में न वेठो आहे। ये धारणाऊं माण्हुनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ऊपर वाला। हाणे मथे कोई भगवान वेठो आहे, ऐं भगवान घणा। थोड़ो सत्संग खे ॿुधजो चङी तरह। भगवान घणा, भगवान कोई गिनती जा थींदा आहिनि छा। हे भी भगवान, हो भी भगवान। जंहिं ॼातो आहे इन में असां सिंधी पाकिस्तान में आयासीं, असां खां पुछियो वियो त तव्हांजो धर्म कहिड़ो आहे। असांजे वॾनि धर्म गुरु नानक ई चयो वियो, दरबार चयो वियो। इन करे अॼु ताईं सिंधियुनि खे ईअं छुट्टी पूरे हिंदुस्तान जी न थी आहे क़बूल। असांजे गुरु नानक जयंती ते छुट्टी मिलंदी आहे पूरे हिंदुस्तान खे, सिंधियुनि खे चाहे ॿियनि खे। त असां गुरु ग्रंथ साहिब में गुरु नानक खे चयोसीं, ऐं गुरु नानक वाकई गुरु नानक, ऐं पूरा सिंधी चाहे पंजाबी गुरु नानक खे मञण वारा। उन पंहिंजी अनुभूति, गुरु नानक हुजे, कबीर हुजे, रविदास हुजे, बुद्ध हुजे, महावीर हुजे, जीसस हुजे, फरीद हुजे, चाहे मौजस हुजे, ये जेके भी पैगंबर आहिनि, जंहिंजा वाकई गुरु नानक गुरु ग्रंथ जप साहिब गुरु नानक हिकु ही जप साहिब। थोड़ो माण्हू चङी तरह सां सम्झे, भटके ई न त परमात्मा छा आहे। परमात्मा कोई एॾा आहे छा, या कोई परमात्मा माण्हू आहे। परमात्मा कोई माण्हू, हिकु माण्हू कीअं थी सघे। कोई परमात्मा मथे वेही करे असांखे
परमात्मा कोई ईअं व्यक्ति ना है। अॼो की कथा में थोड़ो ॿुधजांइ चङी तरह सां। परमात्मा जी आहे त गुरु नानक जी ही उंगली तव्हां पूरे हिंदुस्तान छा विश्व में भी जेको गुरु नानक के मञींदा आहिनि, एक ओंकार, एक ओंकार, हिन जो अर्थ आहे हिकु ही परमात्मा, वो ही सत्य, वो ही करता है, एक ही, वो माण्हू न आहे। एक ओंकार, जंहिंजो रूप न आहे, जंहिंजो आकार न आहे, जंहिंजो नाम भी न आहे, कोई नाम भगवान जो कान्हे। हे जेके नाम असां चऊं था, कोई राम या कृष्ण, इहो जीअं तव्हांजो नालो आहे, तव्हांजो नालो आहे छा? तव्हांजो नालो कोई भी कान्हे को। तव्हांखे समाज ऐं माउ पीउ नालो ॾिनो आहे सिर्फ़ु कमु हलाइण जे लाइ। सोचे ॾिस, अखियूं ॿूटे ॾिस, तुंहिंजो नालो कोई आहे? इन नाले ई वरी अहंकार करे माण्हू पाण खे कुझु सम्झी वेठो आहे, मां कुझु आहियां। कुझु बि न आहे, तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे, कुझु बि तूं न करे सघंदे। तोखे मतां ईअं थोरी माण्हूअ खे वॾाई आहे, अकड़ आहे, मां कुझु आहियां। कुझु बि तूं न आहे, तूं छा आहीं? कुझु तुंहिंजे हथ में आहे? जेको तूं साहु खणे थो, मतां ईअं सोचे मां थो खणां। जे साहु तूं खणे त मरे। डॉक्टर चवंदा न सांस खणंदो, तूं सोचे थो मां थो खणां। जेको साहु खणे तूं मरे ई न। जब मरण तुंहिंजो साहु खणी वठे, मरंदो ई न। साहु तक तुंहिंजे हथ में न आहे। तुंहिंजे हथ में न बचपन आहे, न जवानी आहे, न बुढ़ापा तुंहिंजे हथ में। तूं सोचींदे त मां बचपन हुजे त बचपन ई हुजे, थींदो आहे। बचपन हूंदो आहे, जवानी ईंदी आहे, जवानी खे बचाए सघंदे? तूं सोचे तो मां करे सघंदुमि जवानी बचाए सघंदे? तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे। जवानी भी तू न बचाए सघंदे। जे बचाए सघे त सभु माण्हू जवान हुजनि, वृद्ध थियनि ई न। तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे। मतां इहो सोचे त मां रोटी खावां थो त मां थो पचायां, न आहे। तूं पचाए सघंदे? तू कुझु नथो करे सघे। हिकु रोटी अंदरि वञे थी, खून ठहे थो, अॼु ठहे थी, वीर ठहे थो, सभु ठहे थो पियो। वो तूं आहे, तूं न करे सघंदे कुझु बि। तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे को। मतां ईअं वॾा वॾा वीर विया, हुन बि रोईंदा विया, चवनि पिया असांजे हथ में कुझु न हो। सिकंदर जहिड़ा विया, हथ में कुझु बि कान। सिकंदर 24 कलाक जीअण जे लाइ तबीब, हबीब, डॉक्टर, वैद सभिनी खे घुराए करे चयो मूंखे 24 कलाक जीआरियो। सच्चाई कथा आहे। सभु घुटना टेके वेठा, कंहिंजे बि हथ में कुझु न आहे। मतां ईअं सोचे मुंहिंजे हथ में आहे कुझु, चाहे केॾो बि धन थी वञे, पैसो थी वञे, तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे। केरु आहे? गुरु नानक जेको चयो एक ओंकार, एक परमात्मा, वो ही सत्य है, वो ही करता है। पर वो केरु आहे? वो कोई व्यक्ति न है, वो समिष्टि आहे। उनखां सवाइ ॿियो कुझु आहे ई न। वो कोई व्यक्ति ईअं न आहे, हिकु ई आहे। हिकु, चाहे हिंदू हुजे, चाहे मुस्लिम हुजे, चाहे ईसाई हुजे, चाहे यहूदी हुजे, चाहे बौद्धी हुजे, चाहे जैनी हुजे, धर्म पूरे विश्व में आहिनि। 3 हिते हूंदा आहिनि, 3 ॿाहिरि आहिनि। यानी पश्चिम जेके चइबो आहे, इस्लाम धर्म भी पश्चिम जो आहे, ईसाई धर्म भी पश्चिम जो आहे, ऐं यहूदी धर्म भी उन जो आहे। ये तो हिंदू, बौद्ध, जैन, ये 3 असांजा। पर टिनी जा पैगंबर भी थिया आहिनि। उन्हनि भी हिकु ही परमात्मा चयो। चाहे मोहम्मद हुजे हिकु, चाहे जीसस हुजे हिकु, हिकु परमात्मा। सब में रव रहा प्रभ एके। ये गीत जी लाइन हुई, सब में रव, रव यानी अंदर,
रया प्रभ एकी हिकु परमात्मा सभिनि जे अंदर इहो ही इन सां ही मित्रता और ता इनके छॾे सोचो था मुंहिंजो मित्र मुंहिंजो दोस्त आ मुंहिंजो भाउ आ मुंहिंजो पीउ आ मुंहिंजो पुटु आ कान्हे कोई भी कान्हे कोई साण भी न हलंदी इहो सोचे रखजांइ अॼो को सत्संग यादि कजांइ मित्र हिकु ई थी वो आहे जेकी चओ परमात्मा परमात्मा कीअं छा आहे तुंहिंजी अंदर हुजे चाहे तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी मां तुंहिंजो पुटु तुंहिंजी भेण सच्चाई इहा थी परमात्मा सब में रव रहा प्रभ एके हिकु प्रभु सभिनी में समायल वो ही आए पूरी एक नूर ते सब जग उपजो ता सोचो था ये जेके मंदिर ता घर में ठाए हेॾा खणी भगवान रखो था असां सोचो था ई भगवान एॾा ऐं हिते 35 करोड़ देवताऊं एॾा भगवान असांजे हिंदुनि में खिलंदा आहिनि विश्व खिलंदो ये छा था कनि 35 करोड़ देवी देवता एॾा भगवान को कंहिंखे थो पुॼे अरे हिकु एक साधे सब सधे हिकु साध एक साधे सब सधे सब साधे सब जान सभिनी के साधे दे सभिनी के साधी दे सब हली वेंदे हाँ तू भी चवंदे हिकु केरु आहे मां चालू गुरु नानक खां ई कंदुसि छो जो तव्हां ॿियो अञा एॾो न ॿुधो हूंदो बाइबल न ॿुधो हूंदो चाहे क़ुरान चाहे गीता एॾी असां तव्हां न ॿुधो गुरु ग्रंथ साहिब त सभिनी ॿुधो गुरु नानक जी वाणी त प्राय भोग पाईंदा आहियो गुरु ग्रंथ साहिब पाठ रखाईंदा आहियो पर तव्हां पाठ रखाए औपचारिक अखंड पाठ सां वोट था पढ़नि ऐं तव्हां पंहिंजे घर जा कम ऐं कुझु बि न बसि ख़ुशि थी वियो असां पाठ रखायोसीं कुझु न थींदी कुझु बि न थींदी हिन सां छा थींदी पाठ रखण या सुखमनी जो पाठ रखायो था तव्हां सोचो था असांजे घर में सुखमनी पढ़ण सां सुख अची वेंदो मां ॾिठो आहे घर में हफ़्ते हफ़्ते सुखमनी जो पाठ थींदो आहे मुड़ुसु ज़ाल खे मारींदो आहे मुड़ुसु ज़ाल खे मारींदो आहे पुटु माउ खे मारींदो आहे सुखमनी प्रत्यक्ष प्रमाण है ये सुखमनी और घर घर में सुखमनी कुछ भी तव्हां खोलियो था दुकान ये सुखमनी ये सुखमनी पढ़ण सां छा थी वेंदो हिकु सुखमनीअ जो अगरि हिकु श्लोक जो अर्थ एक जप एको सलाह एक सुमर एको मन आय एक कस के गुण गाऊं अनंत मंतन जाप एक भगवंत एको एक एक हर आप पूरन पूर रहो प्रभ व्याप अनेक विस्तार एक थी भई एक अरात प्राशित गई मन तन अंतर एक प्रभराता गुरु प्रसाद नानक एक जाता हिक उनके समझंदे जंहिं समझंदो मां चवां उहो पंहिंजे घर में घर के ही मंदिर ठाहींदो ॿियो मंदिर न जेको समझंदो दुकान में मंदिर न ठाहींदो दुकान ही उनजो मंदिर आहे हिक खे समझंदो न समझो थी जेसि ताईं तूं रखंदे वेठो मूर्तियूं रखंदे हिकिड़ो भॻवान ॿियो टियों चोथों पंजो अगरबत्ती कुछ न थी तू कर तव्हां इहो पैसनि जे लाइ हुन भॻवान जी पूजा कयो था हुन सां पैसा ईंदा या ॾियारी ते तव्हां पैसनि जी पूजा कंदा आहियो हुन सां पैसा ईंदा
वञो ॿाहिरि पैसा छा पूजा कंदा आहिनि 110 नंबर ते असांजो मुल्क हिते पूजाऊं बि घणियूं पाठ बि घणा विर्त नेम हवन यज्ञ सभु हिकिड़ो हवन पोइ कराए मां छो चई शांतीअ जे लाइ अरे शांती हवन करण सां शांती थी वेंदी कोई हवन कराए हिकु ज़ाल मुड़ुस जी शांती त करे ॾेखार शांती हवन करण सां कुझु न थींदी या हिननि पैसनि जी पूजा करण सां कुझु न थींदी हर ॾियारी ते तव्हां पैसा केतिरा पैसा अथव पूजा करण सां ईंदा आहिनि तव्हां वञो ॿाहिरि वञी ॾिसो केॾा पैसा पूजा कंदा आहिनि कोई पूजा न कंदो आहे ॿाहिरि कोई पैसा पंहिंजो पाण पैसा लसण सां ईंदा आहिनि पूजा सां न ईंदा आहिनि मां घर तुंहिंजो मंदरु घर में ॿियो मंदरु छा जे लाइ तूं जेको घर में करें तूं उन हिक खे सम्झंदे घर खे जेको करें तूं घर में ज़ाइफ़ूं जेको बि कनि थियूं सच्ची पूजा न करें अॼु राति जो वेही सोचजो बाबा किथे ॻाल्हायो अगरि तव्हां जेको घर में कयो था रोटी कयो था लटा प्रेस करें लटा धोएं चाहे कुछ भी करें ओ वड कुट करें तुझी पूजा है चाहे दुकान तव्हां लाइ इन खां तव्हां घृणा कंदा पंहिंजे धंधे जी माण्हू घृणा कंदा आहिनि पंहिंजे घर जी घृणा कंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि मंदरनि में पंहिंजे घर जी घृणा असली मंदिर थी मां इन करे चवां थो हाणे अनुभव सां सोचजांइ घर 5 भाती आहिनि नारायण जा भाती आहिनि 5-7 जेके भाती आहिनि सभई चवंदा असांजो घर तव्हांजो बि पंहिंजो घर आहे मुंहिंजो बि घर आहे मां बि चवंदुसि कंहिंजो घर असांजो घर दुकान कंहिंजो असांजो चवंदो न चवंदो कंहिंजो आहे कोई मंदिर चवंदो सभिनि जो आहे तव्हांजो घर सभिनि जो आहे कोई मंदिर सभिनि जो न आहे अगरि मंदिर आहे त पूरी धरती भॻवान जो मंदिर आहे तॾहिं चवंदो मैं बिसर गई सब तात पराई जब ते साथ संगत में पाई कोई भी मंदिर भगवान जो न आहे माण्हुनि जा मंदिर आहिनि अलॻि अलॻि बिरला मंदिर भगवान जो आहे बिरला वारे जो आहे कॾहिं सोचो त बिरला हिकु सरनेम आहे घनश्याम दास बिरला सरनेम आहे जीअं तव्हांजी कृष्णानी मंगलानी दुर्गानी तव्हांजी फैमिली आहे तीअं तव्हांजो सरनेम आहे तीअं हुनजी सभु पूरे हिंदुस्तान में मंदिर आहिनि बिरला मंदिर भॻवान जो आहे ऐं सभिनि जो थी सघंदो कोई बि मंदिर ईसाइनि जो अलॻि आहे इस्लाम जो अलॻि आहे यहूदियुनि जो अलॻि आहे सभिनि जो अलॻि अलॻि मंदिर आहे एॾो भॻवान जी आहे त सॼी धरती हुनजो मंदिर आहे इन करे चवां थो तुंहिंजो घर तुंहिंजो दुकान चवंदे दुकान मुंहिंजो आहे त इहो तुंहिंजो मंदिर आहे उन में मंदिर रखी करे मां ॾिठो आहे माण्हुनि खे मुर्ताई कई हेॾियूं सारियूं अगरबत्तियूं खणी ऐं हीअं ॿारे थो जो ऐं अधु कलाकु जेसि ताईं इहा अगरबत्ती ख़तमु थिए वेठो थो हीअं करे ऐं अंदरि में ॾिसां थो छा थो करे भॻवान ड्राफ्ट कढाइणो आहे पैसा ये पूजा है तुझी और ग्राहक बीठो तस भगवान जो रूप ग्राहक तुझो भगवान उनमें परमात्मा है वो घुरेस तो चेस तो मुझे खंड दे चेस तो खंड दे अरे मुझे जल्दी दे मुझे मेहमान वेठो आहे घर में खबर छा तो करे हेॾे भगवान ॾे अगरबत्ती हेॾे निहारे चएसि तो अंधो ॾिसण त मां पूजा तो कयां हीअ पूजा आहे उन दुकान जी मां स्थिति भी ॾिठी आहे वापार सही कान्हे पैसा ॾेई न सघंदो आहे ॾेसावर खे चवंदुसि माल मोकिल चवंदुसि पहिरें जा पैसा ॾे ऐं सदाईं ये मुंहिंजो जेको बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधायां थो कोई शास्त्रनि में लिखियल कान्हनि प्रैक्टिकल सचाई ऐं जंहिंजे दुकान ते ॾिसंदा मंदिर कान्हे खोड़ बॉम्बे में अहिड़ा दुकान कोई मंदिर न आहे वहिंवार अहिड़ो सचो ग्राहक दुकान बंदि हुजेसि तॾहिं बि ग्राहक वापसि हली वेंदो ॿिए खां न वठो इहो थी मंदिर हुनजो वापार अहिड़ो आहे उनजी
भाषा वाणी अड़ी मिठी जन भगवान से ना ॻाल्हाइनि। सच भी हुई थी, ग्राहक एक भगवान असां ॻाल्हायो, पर तव्हां ग्राहक आयो आहे मुर्गो। वो डॉक्टर तो चए गर्मीअ में ऐं सियारे में थोड़ो मौसम बढ़जंदो आहे, चइबो सीज़न आहे। डॉक्टर अगर इहो लफ्ज़ कढे तो सीज़न आहे त डॉक्टर डॉक्टर न आहे। असांजी सीज़न थी हले, न चवनि माण्हू बीमार थियनि। मूंखे हिकिड़े डॉक्टर डिस्पेंसनरी ओपनिंग कराई, रिबीन कटराई मूंखे तो चए बाबा अहिड़ी दया कर खूब मुंहिंजो हले। मां ईअं न चवंदुमि। चई छो? अरे मां चवां माण्हू बीमार थियनि तोॾे अचनि, हे तूं डॉक्टर आहे? मूंखे चए थो बाबा खूब हले। खूब कीअं हलंदो जॾहिं बीमार तो वटि अचनि? पोइ डॉक्टर चई मां छा कयां, मुंहिंजे लेखे त मां न हीअं चओ बाबा मुंहिंजी डिस्पेंसनरी में कोई भी अचे ख़ुशि थी वञे बस। ॿियो मूंखे इहो डॉक्टर आहे। बाक़ी डॉक्टर चए सीज़न आहे, डॉक्टर न आहे। वो चए माण्हू बीमार थियनि त मां कमाए। के डॉक्टर अहिड़ा आहिनि, मां अञा हाणे 10-12 ॾींहं पहिरियों हिकिड़े उल्हासनगर में हिकिड़ो डॉक्टर आहे, एॾी भीड़ अथसि, एॾी भीड़, ऐं हुनजी हथ सफ़ा भी फर्स्ट क्लास, फीस नथो वठे। मां त फ़ोन ते तो दवा वरिती, मां मूंखे फ़ाइदो पियो फ़ोन ते। मुंहिंजा प्रेमी डायबिटीज़ में पुछनि पिया, उन्हनि जी डायबिटीज़ छकी थी। मां बि ञापो कयोमांसि, ओॾी महिल डॉक्टर हुयो कान, मां हली आयुमि वरी हाणे फ़ोन ते ॻाल्हायोमांसि। डॉक्टर ॻाल्हायईं, दवा ॿुधाईं, फ़ाइदो पियो ऐं फीस न वठंदो आहे। कोई बि ईअं न त दवा जेकी ॾींदो आहे उतां पंहिंजो ई मेडिकल अथसि, बसि उन जा पैसा वठंदो आहे। उहा दवा बि सरकारी ठपे जी आहे, ईअं न त भई अनाप शनाप पैसा जेके लिखियल आहिनि उन जे हिसाब सां ई थोड़ा घणा कमाई, बसि फीस कुझु बि न। मां उहो 500 रुपया बि फीस वठे हलेसि, पाई न वठंदो आहे। इहे डॉक्टर अहिड़ा हुजनि जेके पढ़ी करे चवंदा असांखे पैसा असांखे खूब मिली वेंदा, जंहिंजी अहिड़ी भावना आहे। भीड़ अथसि खोड़। इहा थी हिकु सच्चाई, इहा थी पूजा। बाक़ी मंदिरनि में वञी करे ऐं तव्हां प्रार्थनाऊं कयो, भॻवान खे चओ हीअं कजांइ, नौकर आहे छा तव्हां ॾे त कुझु कान, रहियो कयो भॻवान खां, तूं कमु थो वठी। सचो भक्त हूंदो अगरि काॾे वेंदो बि तो चवंदो प्रभु तेरा धन्यवाद। कॾहिं निकितो थी? वो चवंदो आहे मूंखे एॾो ॾिनो थी, एॾो ॾिनो थी, जो मां पात्र न आहियां, योग्य न आहियां, उन खां वधीक तो ॾिनो। कॾहिं अहिड़ी कई थी? हर प्रार्थना में मां वटि सॼो ॾींहुं माण्हू ईंदा आहिनि, मरणा खण करे, हा हीअं थी वञे, हीअं थी वञे, मां थी वञे ऐं सभु तव्हांखे आहे। मां ईअं ई थो चवां, हिते जेके बि वेठा आहियो सभिनी खे घर आहे, दुकान आहे, त राज़ी नथो रही पियो। इहे न हुजई वञी असांजी स्टेशन अथव 5 कटनीअ में स्टेशन अथव, राति जो वञी ॾिसो प्लेटफॉर्म ते माण्हू कीअं सुम्हिया पिया आहिनि। तव्हां सम्झंदव त उहो यात्री हूंदा, न आहिनि यात्री, वीचारनि खे घर कान्हनि। बरसाति पए, थधि लॻी, ओॾे वञी करे खुलिया पिया अथनि घर अथनि बि कान अहिड़ा। पोइ उहे माण्हू आहिनि उहे, असां बि ओड़ा हुजऊं त तोखे सभु कुझु हूंदे तॾहिं बि तूं घुरे थो। मां जेको घुरे थो उहो भक्त न आहे, उहो न सम्झो अथई परमात्मा। ऐं जेको उथंदे वेह चए थो प्रभु तेरा धन्यवाद, मां ख़ुशि आहियां। मां अहिड़ी जंहिंजी भावना है, अहिड़ो जंहिंजो भाव आहे, जिसके पास ऐसा है उसे और मिलेगा, दिया जाएगा, और जिसके पास नहीं है जितना है वो भी छीना जाएगा। जंहिंखे संतोष कान्हे, जेको घुरे थो न मिलंदुसि। माण्हू 30-40 साल खां वठी पूजाऊं करे 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 थकिजी पिया अचनि, कुझु थिए ई कान, छा थींदी? तूं लोभी आहे,
खुश रहियो आहे कॾहिं भॻवान जी कहे ते जो प्रभ कीनो सोई भले मानो जो प्रभ कीनो सोई भले मानो एह सुमत सा साधु यानी सतगुरु उनते इहा सुमत मूंखे मिली जेको प्रभु कहे महाराज अहिड़ो जेको आहे उनखे खूब मिलंदुसि ऐं जेको एतराज विरोध शिकायत हूंदेसि शिकायत हीअं थिए अरे तुंहिंजी चवण सां थींदो छा उहो तोखे ॾे थो ऐं मां अॼु सत्संग में सभिनी खे चवां जेको हिकु सम्झंदो हिकु परमात्मा वो रूप न है वो आकार न है वो नाम न है वो निराकारा अरूपा अनामा आहे ही वो तू देह उनमें खाए उनमें सुम्हे उनमें तुझे अंदर वो हिक्का जेको सभिनी में आहे हाणे हिते तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदो सभिनी में छा महासमन पूरे विश्व जी आबादी 14.5 अरब 1 अरब में 100 करोड़ 1 करोड़ में 100 लख 1 लख में 100 हजार एडी कायनात जी वो समझंदो वो कॾहिं न चवंदो त मां सिंधी आहियां मां पंजाबी आहियां मां हिंदुस्तानी आहियां मां यहूदी आहियां मां वो हिकु इहा जेको गुरु नानक हिकु इशारो करे पहिरीं पौड़ीअ में चयईं एक ओंकार हिकु ही हिकु थी वो ही सत्या वो ही करता है वो ही सब कुछ करे थो हिकु इहो समझंदे पर इहो समझ तॾहिं ईंदे सभिनी खां पहिरियों माण्हूअ खे जेको उन खां दूर करे थो पहिरियों में पहिरियों माण्हूअ जो उहो आहे अहंकार माया माया ऐं मुंहिंजो आहे इते वॾी भुल थी त मुंहिंजो आहे कोई तुंहिंजो कान्हे न तूं ई आहीं परमात्मा ई आहे पोइ रोअंदे चवंदे मुंहिंजो आहे त रोअंदी पोइ वेंदी रोअंदी तुंहिंजो आहे हा मां ई न चवां तूं धन छॾ परिवार छॾ कुझु बि न छॾ रहो धन हुजे धन में रहो परिवार थी परिवार में रहो कंहिंखे बि न आहे छॾिणो बसि एतिरो आहे वो मालिक का सबका मालिक एक वो हिकु ई मालिक उन जो दुख न थींदी रोअंदे न त कोई मरे थो त ॾिस कीअं था माण्हू फाटनि पिया मां ॾिसंदो आहियां हाणे तुंहिंजो आहे जो कोई आयो आहे जनम थियो आहे त उनजी मृत्यु त थियणी ई आहे जेॾी महिल बि थिए थींदी कोई बार मरे कोई बुढ़ो मरे ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं जिनके जीने से पहले ही मौत आ गई फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं जिनके खिलने से पहले खिज़ां खा गई है परेशान नजर थक गए चारागर कोई समझा नहीं कोई जाना नहीं जिंदगी का सफर है ये कैसा सफर कोई समझा
या नहीं कोई जाना नहीं, चलते हैं सब मगर कोई समझी न थो न ॻाल्हि। हलन भी सब था पर समझन न था। मैं समझंदे हिक जेडी महिल समझंदे कोई भी तू धन में रहो परिवार में रहो हिक कष्ट न ईंदी। आई परमात्मा मांजो कोई आहे कोई हूंदी तुझो। ॾिस माता पिता की प्रीति कुछ नहीं काल करूं न छॾावे। पी जे हूंदे पुट मरी थो वञे बचाए सघेसि तूं। माता पिता की प्रीति भी कुछ नहीं काल करूं न छॾावे। पुत्र पुत्रा की प्रीति भी कुछ नहीं चौमुख आग लगावे। धिया की प्रीति भी कुछ नहीं परावा दर अडावे। स्त्री की प्रीति भी कुछ नहीं दर पर ही मोकलावे। यार दोस्तार की प्रीति भी कुछ नहीं दुख सुख वंड न खाए। हाकिम की प्रीति भी कुछ नहीं दड़का दे दर्ब खाए। प्रीत सचे गुरु गोविंद की जो अंग संग होए सहाय। साई थी ते परमात्मा यो ही तो साण हलंदी। ॿियो जेके भी नाता रिश्ता थी ॿाहिरियां थी। मता ईअं सोचे त हे मूंसां कोई न हलंदी कोई भी न कोई संगी न थी सघंदी। आयो अकेलो वेंदे अकेलो सब बाक़ी थी। मां रहो घर में रहो तुंहिंजो कोई कान्हे को। हिकु गृहस्थी सूफ़ी हुई। या ॻाल्हि थोरो गौर सां ॿुधिजो मन ॿिए पासे न हलाए। तव्हां मन में अगरि काई ॻाल्हि सोचींदव त सत्संग न ॿुधी सघंदो। मन हिकु ई कमु कंदो आहे या ॿुधंदो आहे या वीचार कंदो आहे। अगरि तूं कंहिं ॻाल्हि जो पक्षपात कंदे पक्षपात याने ये हीअं न आहे अंदर में वेठो थो हलई मन ॿुधी न सघंदे। आयो आहे कोई फ़ाइदो न थींदी। काई हिकु ॻाल्हि तुंहिंजे अंदर में काई सत्संग जी अहिड़ी वेहिजी वञे मां जीवन सुधरी सघे थो। चवंदा आहिनि एक पल का क्रोध जीवन बिगाड़ सकता है और एक पल का सत्संग जीवन सुधार सकता है। ईअं बि त थी सघे थो न। हिकु काई ॻाल्हि अहिड़ी तुंहिंजे अंदर में अची वञे जंहिंमें तुंहिंजो जीवन या तुंहिंजी आदत ख़तमु थी वञे। इन खां वधीक ॿियो छा खपे। माण्हुनि खे खोड़ आदतियूं पोइ ॾिसंदा आहिनि सत्संग ॿुधंदा आहिनि खोड़ आदतूं पंहिंजो आदत उहा जेकी पंहिंजो पाण छुटे। कसम खाई अगरि तो आदत खे त वरी कंदे ऐं उन खां वधीक कंदे। जेके कसम खाईंदा आहिनि बसि बार बार कसम मां कसम गुरु कसम भगवान कसम ये कसम बेटा कसम ये सब मूड़ आहिनि जेके कसम था कनि। सत्संग उहो जेको ॿुधण सां पंहिंजो पाण शराब छॾिजी वञे गुटको छॾिजी वञे गंदियूं गंदियूं आदतूं छॾिजी वञनि थियूं। ये सॼो गीत ई पहिरियों वारो छा चयो बिसर गई सब तात पराई जब से साध संगत मोहे। साध संगत चइबो आहे सत्संग। जॾहिं खां मां सत्संग ॿुधो मुंहिंजियूं खोड़ आदतूं मुंहिंजो सुभाउ में माण्हू हूंदो आहे कूड़ अश्लीलता ॻाल्हाइण जी ऐं क्रोध। ये सुभाउ खां न वेंदा आहिनि। इहो कारियर नांग थी। काल ऐं कर्म जो दुख लही वेंदे पर सुभाउ जो दुख कॾहिं न लहंदे। इहो कारियर नांग वांगुरु वेठो ॾंगींदे जंहिंखे क्रोध आहे जंहिंखे अश्लीलता आहे ॻाल्हाइण जी ऐं जंहिंखे अंदर में कूड़ आहे। जेको कूड़ करे थो उहो कूड़ कॾहिं बि पंहिंजो पाण सत्संग ॿुधण सां कूड़ ॻाल्हाए न सघंदो आहे। अंदरो ई न निकिरंदो अथसि क्रोध बि न निकिरंदो अथसि। ऐं वाणीअ जी अश्लीलता जेके घर में माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि वाणी गंदी गार गंदो ॻाल्हाइण कोई सभ्यता जो ॻाल्हाइण न केॾी कोशिशि कंदा आहिनि न ॻाल्हाए सघंदा। ऐं सत्संग ॿुधंदा आहिनि के माण्हू पंहिंजो पाण ॻाल्हाइण अहिड़ो निकिरंदो आहिनि मोती जा दाणा। हाणे अंदरों आचरण थो थिए हुनजो जेको सत्संग ॿुधे थो। पोइ सत्संग ॿुधण सां केॾी महिल माण्हूअ खे अहिड़ी वॾी साम्हूं काई बि दुर्घटना ईअं थिए थी घाटो या वाधो सभु कुझु हरीअ जो। ऐं हिकु सूफ़ी हिकु संत हुयो धंधो हुअसि ॿार हुयसि ॿ नंढड़ा ज़ाल हुयसि नंढड़ो सो परिवार हुयो संत प्रवृत्तिअ जो हुयो।
शहर में सब उनखे सम्मान ॾींदा। सूफ़ी हुयो, सूफ़ी उहे चवंदा जेको कंहिं कर्म कांड में न हुजे, कंहिं पूजा पाठ में न हुजे, सबका मालिक एक, जाते काथे। पोइ उनखे छाजी पूजा, छाजा इहे पाठ, छाजियूं इहे लोटा ऐं छाजा अगरबत्तियूं, मालिक ई हिकु आहे। पोइ उहो वियो लाइन ते, साइड ते जंहिंखे चवंदा आहिनि, हेॾो ॿई ॿार जुड़वा ॿार नंढड़ा खेॾनि पिया, ॿ सांड पाण में टकराया, हणंदा आहिनि सिंग। पोइ जंहिंमहिल सिंग छॾिजी वेंदा आहिनि, हिकु ॾांहुं जीअं स्पीड सां हेॾे हली वेंदो आहे, हिकु ॾांहुं स्पीड सां हेॾे हली वेंदो आहे। कोई कान हुयो, पोइ ॿार ई हुया। ईअं सांड जा सिंग छॾिजा, हिकिड़ो हिकिड़े ॿार खे सिंग में खणी सिधो वञी भित में रंभेसि, ॿार ख़तमु थी वियो। ॿिए सांड वरी ॿिए ॿार खे खणी बढ़नि पाण पिया, पर ईअं छॾिजी जो विया, साम्हूं ॿार हिकिड़ो हिन खे अची वियो, हिकु हुन खे अची वियो, ॿई ॿार हुन भित में, हिकु हिन भित में। ओॾी महिल साहु हुननि जो निकिरी वियो, रतो शान पिया हुआ। घर जो पुछवाड़ो हुयो, माई ॻोल्हींदे ॿारनि खे ॾिठो, ॿई मुआ पिया आहिनि। माई हिकु हिकु खे खणी अंदरि सुम्हारे ढके छॾियईं। माई जो घोट आयो, हथ पेर धुआरियसि माई, धुआरे करे चङी तरह सां पुछियसि ॿार, चई तव्हां रोटी खाओ, अचनि था, विहारे रोटी खारायसि चङी तरह। रोटी खाराईंदे उहो पुछियसि वरी ॿार, चई तव्हां रोटी खाओ, थकियलु आहियो, सुबुह खां वियो, शाम थी। माई ख़बर ई थींदियूं छा करे सघंदसि, मां केॾो बि रोआं, केॾो बि पिटियां, कुझु थियणो त कान्हे को। माई ज्ञानवान, रोटी वोटी खाराए पंहिंजे पतीअ खे वठी करे, ऐं जेके सुम्हिया पिया मथां चादर पाए, चादर अलॻि करे, ॿिनी मुड़ुसु हको बको, इहो छा? जेतिरी ॿारनि जी जीवन हुयो असां सां साण हुया, हाणे ॿारनि जो जीवन उन वरितो, उन जी शइ हुई, उन पंहिंजो वरितो। उहो चए पियो हीअ हीअं रोटी खाए, चई तुंहिंजी रोटी न खाइण सां, ऐं तव्हांजे घर में बि गमी थींदी आहे, पोइ रोटी न खाईंदा आहिनि। अड़े इहो छा आहे? वरी कंहिं रोटी न खाधी, कंहिंजो बीपी गोरी न वरितई, वरी उनजो बीपी वधी, वरी उनजे लाइ सॼो घर परेशान। कंहिंखे डायबिटीज़ कंहिंजी वधी वञे, घटी वञे। अड़े इहो छा आहे? थी वियो, रोटीअ सां घर न कंदा, छो न कयो? न कंदव छा? अरे पंहिंजी कर न पोषाए, खा, सच्चाई त इहा आहे, तव्हां न मुड़ंदव। असां ईअं न कंदा आहियूं, असां रोटी पाणी, हाणे कोई वियो आहे त उनखे छा कंदासीं? असां चाहे भित में मुंडी विझूं, कुझु थींदो छा? पंहिंजो जेको हिन महिल शरीर आहे उनखे, वरी कोई बीमार थी पए त हे सभिनि जी दिलि बि थींदी आहे, वरी खाईंदे न बूथ सुॼाए वेठा आहिनि, छा थींदो? माईअ चयईंसि मर्द खे, चई हिननि जी असांजी जेसि ताईं हिनजी असांजी सां गॾु हुई, भॻवान जेसि ताईं ॾिना हुया, हाणे भॻवान पंहिंजा वरिता। ऐं ॿुधाईंसि बि माई, चई यादि कयो, हितां असांजे पासे वारो घर पूरी मुरादी असांखे ॾेई विया, ॿाहिरि तीर्थनि ते विया आहिनि, कल्ह उन्हनि जी फोन आई आहे, असां अचूं था। पंहिंजे पतीअ खे चएसि थी, उहे जेके ॿाहिरि विया आहिनि असांखे अमानत ॾेई विया आहिनि, हाणे ईंदा सुभाणे, हाणे ईंदा त असां उन्हनि खे पंहिंजी अमानत ॾींदासीं की न असां चवंदासीं रोअंदासीं न ॾींदासीं? हुननि जी अमानत हुई, उन्हनि खे अमानत ॾींदासीं। परमात्मा असांखे अमानत ॾिनी, पंहिंजी वरितई। ऐं हुनजो पति त
तो एॾो ख़ुशि थियो पंहिंजी ज़ाल जा इहे लफ़्ज़ ॿुधी चई ॾिनेसि भई असां शहर में मूंखे था चवनि पिया भई मां सूफ़ी आहियां पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी इन ॻाल्हि जी तूं मूंखां बि और आहीं असां अंदर में मां प्रभाव हुयो रोए या हुनजी मत थी छा वञे छा थिया अगरि ये रोटी खां पहिरियों ई हुनखे चए सां उहो बि 3 ॾींहं रोटी न खाए बीमार थिए त मुड़ुस बि त पाण करे वञे सचाई भई तव्हां इहा ॻाल्हि न सम्झंदो जेको हिकु सम्झंदो हिकु हिकु अॼोको सॼो सत्संग हिकु उहो कोई रूप न आहे जीअं असां हिकु शब्द चवंदा आहियूं तू मेरा पिता तू मेरा माता तू मेरा बंधप तू मेरा भ्राता तू मेरा राखा सभिनी ठाई तां भव कहिड़ा काला जियो तुम्हारी कृपा ते तुझ पछाणा तू मेरी ओट तू मेरा माणा तुझ बिन दूजा अवर न कोई सब तेरा खेल अखाड़ा जियो जीय जंत सब तुझ उपाय जित जित भाणा तित तित लाए सब कुछ कीता तेरा होए ना किश असाड़ा जियो नाम ध्याय महासुख पाया हरि गुण गाय मेरा मन से तिलाया गुर पूरे वजी वधाई नानक जिता बखाड़ा जियो भाव त आहे मैं नथो चवां भाव न आहे ज़ाल बि आहे पीउ बि आहे माउ बि आहे पर इहे औपचारिकता जा माउ पीअर आहिनि असली असांजो माउ पीउ हिकु परमात्मा आहे जंहिंजी अंदर में तूं भाव करे चओ तूं ई मुंहिंजो पिता आहीं तूं ई मुंहिंजो माता आहीं तूं ई मुंहिंजो भ्राता आहीं तूं ई मुंहिंजो भाउ आहे मित्र आहे पुटु कुझु बि आहे तूं ई आहीं छॾे ॾे उनजे मथां पोइ ॾिस तूं पाण खे थो चए मां आहियां कुझु तूं आहे त दुख थी पोइ परेशानियूं थी कोई बि कमु हूंदी रोअंदे पियो तूं छॾे ॾे उनजे मथां वो परमात्मा कोई प्रगट रूप सां न आहे जेको आहे उहो परमात्मा ई आहे हे संसार तोखे ॾिसण में अचे थो इनखे दृष्टि खे फेराए इहो संसार परमात्मा आहे ईअं अगरि तूं ॾिसंदे संसार परमात्मा आहे हे संसार न आहे हिकिड़ो अखर ईंदो आहे गुरु ग्रंथ साहिब में ज्यों सुपना और पेखना ऐसे जग को जान इसमें कुछ साचो नहीं नानक बिन भगवान हाणे इन जो अर्थ छा आहे जीअं सुपना सुपना यानी राति जो तव्हां सुपनो ॾिसंदा आहियो सभु ॾिसंदा आहियो अॼु बि राति जो ॾिसंदव 10 खां 12 ताईं हर को सुपना ॾिसंदो आहे सॼी राति में मां त ईअं सोचो त मां न ॾिसंदो आहियां घणा माण्हू मूंखे बहस कंदा आहिनि साईं मूंखे सुपिनो न ईंदो आहे मां तोखे कहिड़ी ख़बर मां हाणे ECG कराईंदुमि ऐं राति जो निंड जी त सॼी ख़बर पइजी वेंदी इन जी बि ECG थींदी आहे कार्डियोग्राफ थींदो आहे मग़ज़ में उहो लॻाए करे कंपोनेंट्स ऐं माण्हूअ जी निंड ख़रीद कंदा आहिनि उहो सुम्हारे करे ॾिसंदा आहिनि मशीन ॿुधाईंदी आहे त हे सपने में जाॻे थो अंदरि छा थो ॾिसे सॼो मशीन ॿुधाईंदी आहे उतां विला रोअण जा हिन जा हुन जा सभु ॿुधाईंदी आहे मशीन हे सपनो थो ॾिसे हा राति जे विच में को टाइम अहिड़ो ईंदो आहे जंहिंमें शरीर जो तापमान किरंदो आहे ओॾी महिल मशीन जी कांटा सभु किरी पवंदा आहिनि पोइ विज्ञानिक जो पीउ बि न ॻोल्हे सघंदो त हीउ काॾे वियो उहो हिकिड़ो समय आहे जेको संजीवनी सिंह ईंदो आहे जेको उन परमात्मा में लीन थी वेंदो आहे जंहिंखे चवंदा आहिनि सुषुप्ति हिकु आहे जागृत आहे हिकु सुपनो आहे हिकु सुषुप्ति आहे हिकु तुरिया आहे 4 पद आहिनि त सुषुप्तीअ में हली वेंदो आहे उहा संजीवनी सिंह ईंदो आहे थोरी देरि पोइ माण्हू स्वस्थ थी वेंदो आहे जे उहा निंड न कयईं पागल थी वेंदो ऐं उहा निंड ख़ासि करे 3 ऐं 6 जे विच में पोइ कंहिंजी 3 खां 5 कंहिंजी 4 खां 6 कंहिंजी 5 खां 7 ईअं ऐं इन में माण्हू घणा वरी चवंदा आहिनि असां वेंदा आहियूं काॾे मां नालो न खणा पोइ माण्हू वेंदा आहिनि सोचींदा आहिनि निंड न सॼो ॾींहुं उबासियूं ॾींदे मां निंड पंहिंजी पूरी कजे जंहिंखे निंड सही आहे
जो वहिंवार सही आहे असली त वहिंवार त सही हुजे तूं माण्हुनि खे धड़का ॾे निंड जेकी माई न कंदी रांबूटा पाईंदी ॿारनि खे गारंटी थो ॾियां निंड न आहे थियल माई उथे थी 4 बजे सुम्ही राति जो 12 बजे ऐं 4 कलाक 6 बजे उथी बि चई मां त वञा थी पई काॾे हाणे वञे थी पई वरी आई त वरी घर जे कम में लॻी वई ऐं पोइ सॼे ॾींहं में ॿार कुझु ज़िद कंदो कुझु कंदो चंबो हणंदुसि इहे सभु तूं विञाए जेॾे बि वञ विञाए ॿार खे चंबो हणंदी हणंदी जंहिंखे निंड कान्हे उहो छितो थींदो आहे ऐं जेके बुखूं कढंदा आहिनि उहे बि छिता थी पवंदा आहिनि न निंड पंहिंजी पूरी हुजे बसि बाक़ी तेॾी महिल तुंहिंजी निंड खुले ई जब जागे तब सवेर हा वरी कोई 10 बजे सुम्हे राति जो ऐं 4 बजे उथे ख़ुशीअ जो खावंद 10 जो सुम्हियल 4 बजे उथियो निंड थी वई अहिड़ो माण्हू हुजे भले उथे 12 1 सुम्हनि था वरी उथनि था जल्दी अरे उहो कुझु बि न थींदी चाहे कहिड़ा बि तूं भॻवान वञी ॾिस कुझु न थींदी निंड पूरी हुजे जंहिं माण्हूअ जी उनजो आचरण ॾाढो सुठो ऐं माई ॻाल्हाईंदी बि मिठो ॻाल्हाईंदी मर्द ॻाल्हाईंदो मिठो ॻाल्हाईंदो जंहिं निंड न कई आहे छितो गारियूं कढंदो न निंड पूरी ऐं मतां ईअं सोचो जेके साजुर उथंदा आहिनि उहे तरी वेंदा आहिनि घणा माण्हू उथंदा आहिनि साजुर कांई बि उथंदा तूं चई 8 बजे 8 में निहारींदे त नरक में वेंदो तूं हुनखे ॾिसंदो ईअं तूं नरक में वेंदे 8 तो उथी अरे सभिनि जी पंहिंजी पंहिंजी निंड आहे तूं उथियो आहे तुंहिंजो मतिलबु ॿिए खे नरक में विझंदे छा अहिड़ा माण्हू वरी साजुर उथंदा आहिनि ॿिए खे निहारींदा आहिनि चवंदा आहिनि असां धार्मिक थी वियासीं असां सुर्ग पको आहे तव्हां नरक में वेंदो अरे तूं बि त पहिरियों उथंदे ई 8 बजे हाणे उथियो आहे थोरा महीनो ॾेढ त हिन खे नरक में थो विझी पियो कुझु न थींदो आहे जेके साजुर उथंदा आहिनि मतां सोचो सुर्ग में हली वेंदा तव्हां खां वधीक साजुर त के भाॼियुनि वारा उथंदा आहिनि मशहूरा उथंदा आहिनि उहे उथी करे मछूं फासाईंदा आहिनि भाॼियुनि वारा भाॼियुनि छा तरी विया छा साजुर ईअं उथण सां कुझु न थींदो आहे बाक़ी जेको माण्हू निंड पूरी करे ऐं साजुर उथे त उनजो हिकु ई आहे साजुर उथण खां उहो माण्हू जेको नथो उथे उहो चूकिजे थो साजुर उथण सां जेको क्लाइमेट हूंदो आहे शांत हूंदो आहे सुठो हूंदो आहे बसि ईअं न त जेको साजुर उथे थो सोचंदो मां स्वर्ग में पहुची वेंदुसि ॿिया नरक में घणा धार्मिक माण्हू थोरो मंदर टिकाणे हेॾे होॾे वेंदे उपद्रव ॿियनि खे निहारींदे ॻाल्हाईंदे ईअं ॼण तव्हां नरक में वेंदव मां त स्वर्ग मुंहिंजो पको आहे अरे थोरो घणो वियो आहे काॾे मंदर टिकाणे में त एॾी अकड़ अची वेंदी आहे रुमाल पाए करे ईअं वेंदे निहारींदे ईअं हाणे कोई ॼणो हिकिड़े सां गॾु हिकु हुयो संत हुयो उन सां गॾु हिकिड़ो हीअं छोकिरो नओं 4 ॾींहंनि जी निमाज़ पढ़ी आयो मूंसां नालो हज़रत चवंदासीं 4 ॾींहं निमाज़ पढ़ी आयो अचे थो सुबुह जो निमाज़ पढ़ी करे छोकिरो हज़रत खे चए थो हज़रत देखो ये अभी तक फुटपाथ पे बेचारा गरीब सुम्हिया पिया खोड़ माण्हू सुम्हिया पिया चए थो ये देखो अभी तक ये सो रहे हैं कौन से नरक में कौन से दोजख में जाएंगे अरे हज़रत चई पिया 4 निमाज़ूं छा पढ़ी आयो आहियां एॾी अकड़ हिननि खे तूं नरक में थो विझी कल्ह तूं बि त हिते सुम्ही पई अॼु तूं निमाज़ थोरी पढ़ियो आहे थोरो धार्मिक थी वियो आहे हिन खे नरक में मां चवां धार्मिक माण्हू वध में वधि ग़लति प्राय ग़लति जेके भॻवान खे ईअं मञनि था मञण वारो माण्हू थोरो धार्मिक हूंदो त अकड़ अहंकार थोरो दान कंदी त संत ने में सोचियो हाणे भॻवान ॾे वेंदोमांसि मुंहिंजे लाइ छा ठाहियो अथई इंद्र खे परे कर मां वेहंदुसि हिते रंभा संभा उर्वशी मूंखे ॾे अड़े दान की त कढां थी पाप करे ऐं ठगियूं करे कमाई वरी दान कयो थी इन में अकड़ प्राय माण्हू ईअं कंदा थी मां दानी त पापी चढ़ी वञे दानी न चढ़ंदी ईअं दान कबो आहे दान करे ऐं चए थो मां घुरंदुसि भॻवान खां मुंहिंजे लाइ छा ठाहियो अथई अड़े तोखे ॾिनो कंहिं ऐं कमायो कीअं थी जेको दान वधीक करे थो कमायो छा में अथई सभु ठगियूं व्याज चोरियूं कूड़ दुकान ते ठगियूं पोइ दान थो करे उहो दान कहिड़े कम जो आहे
ऐं दान छाजे लाइ थो करे, हाणे हिन जहान जो थियो, हाणे सुर्ग ॿुधो आहे उते आहे, दान कंदे तोखे सुर्ग मिलंदो। ऐं ॿिया बि चापलूस पंडित ब्राह्मण हुनखे चवंदा मूंखे दान ॾे तोखे हुते मिलंदी। हिकिड़ो वरी वॾो महापंडित हुयो, उहो चेक बुक रखे वेठो, चइबो जेको हिते ॾींदो, हिते लखु ॾींदो हुते 10 मिलंदसि, हिकु हिकु ॾींदव लख लख मिलंदव। पोइ घणा माण्हू मूड़ वञी करे 5-5 लख रुपया वठी चेक वठी आया, इहो चेक तुंहिंजो उते ॾींदी, 50 लख ॾींदी। मथां मगज़ ख़राबु थिए, कोई मथां ईअं चवई तोखे हुते मिलंदी, कुझु बि न, ठगी थो करे। इहो दान न आहे, ठगी करे ऐं दान करे, इहो दान ई न आहे। दान अहिड़ी शइ आहे जेको माण्हू जंहिंखे ॾे कुझु चए न, ॾेई करे उन जो अनुग्रहित थे, यानी एहसान मंद, तो मुंहिंजो स्वीकार कयो, इहो आहे दान। माण्हू दान करे पोइ चवंदा आहिनि हाणे लंघे पियो, राम राम न कयईं, लानत हुजे, कल्ह ॾिना में अॼु राम राम बि नथो करे, इहो दान न आहे, इहो खॾे में गिराईंदी। कंहिंखे आहे अगरि ईअं ॾे थो, नाला लिखाइणु काथे बि, इहो बि दान न आहे, इहो बि अहंकार आहे। मुंहिंजे पीउ जो नालो विझो, मुंहिंजो नालो विझो, मथां पथर ते नालो रखजांइ, सोचो था इहो दान आहे, अहंकार आहे। ऐं अहंकारी बाधा आहे, अहंकार हूंदी चवंदी इहो मुंहिंजो आहे, तूं रहो धन में, पर धन मुंहिंजो न आहे। अंदर में ईअं हुजे मां सिर्फ़ु निमित आहियां, तू भोग धन के, कोई पाप कान्हे को, बाक़ी ईअं न चइजांइ इहो मुंहिंजो आहे, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंपते, क्या लागे है मेरा, मुंहिंजो न आहे, सभु तुंहिंजो आहे। ईअं उनखे अंदरों अर्पण करे तूं धन में रहो, कुझु न थींदी, जे न कंदे ईअं धन मुंहिंजो आहे, आख़िरीअ में मरंदे साह न निकिरंदी, पियो फत कंदी। महीननि खां माण्हू हिकु खट ते पिया आहिनि, मल मूत्र उते ई तो त्याग थिए पियो, पिया आहिनि, सॼी आसक्ति ध्यानु धन में, मुंहिंजो धन। हिकिड़ो मारवाड़ी मरे पियो, मरे ई न, बसि डॉक्टर जो जवाबु ॾेई विया केॾी महिल मरो, पर मरे ई न। हिकिड़ो संत ई मां वांगुरु सत्संग पियो करे, त मारवाड़ी आया पुट, उनजी मां ॿुधे पई, सत्संग पूरो थियो, उनजी मां पुट आया उन संत ॾे, चई तव्हांजो सत्संग ॿुधो आहे, असांखे ॾाढो प्रभावित कयो अथई, तव्हां असांजे घर हलो। चई छो, किरी पियसि असांजे घर, खोड़ ॾींहं थी विया आहिनि, पियो आहे उते मलमूत्र, उते साह ई नथो निकिरे, हाणे छा कयूं, डॉक्टर बि जवाबु ॾेई विया आहिनि, कुझु न थींदो। हल दया आई संत खे वठी विया, संत ॾिठई हुनखे, ॾिठई मारवाड़ी आहे भेण, चई साह नथो, इहे अटकियो पियो आहे, पुटनि खे चई पैसा अथव, चई हा, चई खणी अचो, खणी आया 10 जा नोट, रखियऊं साम्हूं, जेको ईअं सुन पियो 10 जा नोट ने ही करणु लॻो। अरे ज़ाल चई भेण हिनखे ही करूं जान अची वई। संत चई भाई हे 10 जा न 50 जा अथव 100 जा, चई हा साईं न खोड़ आहिनि, वरी उहे खणी आया, वरी जंहिंमहिल रखियोसि मथां वरी अञा जोर सां अरे ही कॾहिं थो अचे साह, ही थो करे, चई अञा अथव, चई हा, चई आख़िरी नोट, चई 1000, तॾहिं 1000 जा हुया, 2000 जा न हुया, चई 1000 जा, चई खोड़ आहिनि असांखे, खणी अचो। सॼा 1000 जा नोट जंहिंमहिल रखियो ॾिठई, हिकदमि जेको मुर्दो पियो हीअं खणी करे भाकी पायूं, चई मारो पिया मरी वियो। ऐं तूं सम्झे थो इहो छा थींदो, नांग ठहंदी, पैसा मुंहिंजा आहिनि, सॼो जीवन ई ईअं हली वेंदी, तूं रहो पैसनि में, मुंहिंजा न आहिनि, उनजा आहिनि। मां ईअं बि न चवां तूं दान कर, न, अंदर में आसक्ति न हुजे, परिवार भी उनजो आहे, तू मेरा पिता, तू मेरा माता, तू आ मुंहिंजो बस, ॿियो कोई भी मुंहिंजो न आहे। अंदर में
रहो घर सां, घर वारनि सां, ॿारनि सां, मां सां, पीउ सां, सभिनी सां रहो, प्रेम कर, प्यार कर। मुंहिंजा न आहिनि, रोअंदे न था। न त आख़िरीअ में इहे ई। हिकिड़ो ॿियो वरी मरे पियो सिंधी, उनजो बि साह न पियो निकिरे। आख़िरी कॾहिं न परिवार जे नाले पुछईं, कॾहिं बि न। जेॾीमहिल डॉक्टर उनखे बिल्कुलु मनाई करे न बचंदो आहे, पोइ ईअं वेठा घर वारा पुछईं पंहिंजी ज़ाल खां, 4 पुट, चई मुंहिंजो राम किथे आहे? ज़ाल चई मार, कॾहिं न पुछे राम नाले, अॼु राम नाले पुछंदो। चई हे वेठो आहे न राम। चई मुंहिंजो लच्छू किथे आहे? अरे वाह ज़ाल चई भेण, कॾहिं न पुछे लच्छू राम। चई वेठो आहे लच्छू बि। वरी चई भर्त किथे आहे? अरे ज़ाल बि चई वाह वाह, अॼु मस ख़्यालु कयो अथई भर्त। ऐं इहो मुंहिंजो शत्रु, चई इहो शत्रु बि वेठो आहे। बाक़ी दुकान ते केरु वियो आहे? उनखे यादि दुकान हुयो, उहो सोचे भई ज़ाल ते संभाले थो पियो। हाणे आख़िरीअ में दुकान ते केरु वियो आहे? ऐं अहिड़ो माण्हू कॾहिं जीवन में रोई रोई मरंदी। जंहिं हिकु परमात्मा खे ॼातो, हिकु ई परमात्मा आहे जेको सभिनि जो जियापो आहे। जे हूं जाना आखा नाही, कहना कथन न जाई, गुरा एक दे बुझाई, सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। वो तुझे अंदर में याद आ, पो तुझी मौत कीअं थींदी। आखिरी गीत चई सत्संग जी समाप्ति छा? रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। वो सिकंदर काका जिसने जुल्म से जीता जहां, प्यार से के दिलों को जो झुका दे आसमां, जो सितारों पर कहानी प्यार की लिख जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी। मौत महबूबा है, अपने साथ लेकर जाएगी। मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। हमने माना ये ज़माना दर्द की जागीर है, हर कदम पर आंसुओं की एक नई तंजीर है। हाल गम पे जो
हुआ जो जाएगा। वो महल सास कंकर जानी मन रोते हुए